ओ शफर अबा अस्सलाम वालेकुम अबा कड़ा हाल है खुशी सफ़ा टाइट लगो पियो न अबा वालेकुम सलाम अबा जुड़िया हलिया वे अबा वे अबा ॿियो जुड़ा अॼुकल्ह ॾे ख़बर किथे वियो घसाई त अबा गायब लॻो पियो ई। अबा असां त किथे कोन पिया घसायूं बसि करोना वियो असांजी घसे बसि। हा साईं इहा ॻाल्हि आहे इहा ॻाल्हि। हा ॿियो तव्हां ॿुधायो न तव्हां ख़ुशि लॻा पिया तव्हां मुरको विया अॼु केरु था मिला। यार मां ख़ुशी नहीं करे लॻो पियो आहियां इहो छोकिरो कोन्हे मारो रहीम साईं अलाए छा थियो उहे हमरा राति 3 बजे सुम्हंदो सुबुह उथंदो 12-1 मंझंदि महिल रिड़ियूं लॻी पियूं ॿ टे ॾींहं थी विया आहिनि साईं बसि अलाए छा थियो आहे करिश्मो अलॻि कहिड़ो आहे राति 8 बजे सुम्हे थो सुबुह 7 बजे उथे थो बसि पहिरीं साईं बसि इहो कमरे मां सिर्फ़ु फायरिंग जी आवाज़ पई ईंदी आई बसि ख़ाली इहो न खाईंदो न पींदो न छा हाणे सिट लॻो पियो आहे। अच्छा यार पोइ त ॾाढी भली ॻाल्हि कयो। बाक़ी इहो त हुकूमत तनक़ीद करे थो ख़ाली जो त हुकूमत हीअं आहे फलाणो आहे पहिरीं कोन कई हुकूमत तनक़ीद। वाह यार चाचा जुड़े का मिल यस डैड। हाय अंकल जुड़िया व्हाट्सअप हाँ व्हाट्सअप छा बचे तुम चुप इहो वरी छा आहे व्हाट्सअप ईअं मिलबो आहे। डैड दिस इज द मॉडर्न दौर व्हाट्सअप फेसबुक इहो हलंदो आहे पुराणे ज़माने जो भाकू पिया कोन मिलबो आहे। मॉडर्न दौर आहे तव्हांजो सही आहे। डैड हिकिड़ो मुंहिंजो अॻे ई मूड ख़राबु लॻो पियो ॿियो तव्हां वरी पुराणी साॻियूं ॻाल्हियूं। डेड न बाबा चओ बाबा डेड ॾिस वरी डैड चइबो आहे इंग्लिश में डैड डैड चइबो आहे यार मॉडर्न दिस इज द मॉडर्न दौर यार व्हाट आर यू डूइंग ABCD to XYZ। अब इहो बाबो तारो ॿुधायो थी छोकिरो मारो हुकूमत ते तनक़ीद थो करे हुकूमत भला तव्हांखे छा कयो आहे एॾो भलो हुकूमत हले पियो बाबा अॼुकल्ह सुकून लॻो पियो आहे मुल्क में तव्हां हुकूमत जे ख़िलाफ़ु लॻा पिया आहियो यार। यस अंकल जुड़ा द थिंग इज़ दैट पहिरीं हुकूमत जे फ़ैसिलनि सां मां ॾाढो वाक़िफ़ु ॾाढो ज़बरदस्त कमु कया स्कूल बंदि कराया कॉलेज यूनिवर्सिटियूं सभु बंदि करायूं। अड़े बाबा बंदि करायो न हाणे खोलियो भला यार असीं वेही गॾु वेही वाड़ा थी वियूं यार। असां पहिरीं शुरू में ख़ुशि लॻा छुट्टियूं जे किरो न हाणे ख़बर पई थी तव्हांखे। महिरबानी करे खोलनि यार ठीकु आहे खोलनि हिकिड़ो घर सॼी वांदा वेठा आहियूं हिकिड़ी असांजो सहारो हो हिकिड़ो पबजी हुई यार हिकिड़ो सॼी ज़िंदगी हुई उहा हिननि बंदि करे छॾी यार। दिस इज़ नॉट फेयर अंकल जुड़ियो वांदा अड़े बाबा वांदा वेठा आहियो त किताबूं पढ़ियो अख़बारूं पढ़ियो इन करे हुकूमत मुंहिंजी आहे। डैड वरी तव्हां साॻियूं पुराणियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि यार अॾो उतरा थी वञे तव्हां किताब पढ़ो अख़बारूं पढ़ो यार दिस इज़ द मॉडर्न दौर। इहा कहिड़ी बदतमीज़ी अड़े अॾो उतरा थी मुर्शिद जे बारे में अहिड़ी ॻाल्हि हल हल